अस्सलाम वालेकुम जनाब, मां गफ़ूर चांग चैनल आहे सवाद ऐं सवाद में हिकिड़ी ख़ूबसूरत डिश अव्हांखे ठाहिणु सेखारियूं था। उहे आहिनि पटाटो नूडल्स स्नैक्स। जी हा, मज़ेदार आहिनि ऐं अव्हां यकीनन कॾहिं बि कोन ठाहिया हूंदा। चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। त जनाब अव्हांखे ॿुधायूं था कीअं ठहंदा। असां 1 किलो आलू खे छिले बॉइल करे थधो करे कुटे रखियो आहे ऐं जनाब उन में असांखे खपंदा 3 चमच कॉर्नफ्लोर। जी हा, बिल्कुलु 3 चमच, इन खां वधीक न खपंदो। असांखे कुझु ॻाढ़ा मिर्च खपंदा, कुझु ॾॾर थियल मिर्च खपंदा, कुझु लूणु खपंदो ऐं कुझु बेसण खपंदो। थोरी असांखे खपंदी जाण, जंहिंखे अजवाइण सॾींदा आहिनि। लूणु मिर्च इहे तव्हां पंहिंजे ज़ाइक़े जे बुनियादनि ते विझी सघो था। ऐं जनाब असांखे ज़रूरत पवंदी कटियल सावनि मिर्चनि जी, उहे हिन जे टेस्ट खे ॿीणो करे छॾींदा। असांखे मैदे जे तक़रीबन 4 चमचनि जी ज़रूरत पवंदी ऐं नूडल्स मां निकिरंदड़ 2 मसालनि जे थेलियुनि जी ज़रूरत पवंदी। पाण खे ज़रूरत पवंदी जनाब सावनि धाणनि जी ऐं उनखां पोइ पाण खे 3 खनि अंडा खपनि। अंडा पाण बॉइल कंदासीं ऐं बॉइल करण खां पोइ ठारींदासीं ऐं अॻिते उन्हनि खे छा करिणो आहे तव्हांखे ॿुधायूं था। पाण खे नूडल्स, ये चटपटा नूडल्स जेके मिलंदा आहिनि मसालेदार, उन्हनि जा 2 पैकेट्स उन्हनि खे पाण क्रैश करे रखियो आहे। ऐं जनाब हाणे पाण उहो खणूं था आलू जेके आहिनि पंहिंजा, उन्हनि में असां विझूं था जेको आहे बेसण। उन खां पोइ पाण हिन में विझूं था कॉर्नफ्लोर ऐं उनखां पोइ पाण हिन में विझूं था सावा कटियल धाणा। इहे ॾाढा मज़ेदार लॻंदा हिन में। पाण हिन में सावा कटियल मिर्च विझूं था, इहे ॾाढा हिन जी टेस्ट खे ॿीणो करे छॾींदा। ऐं उन में पाण विझूं था जेको आहे लूणु। लूणु तव्हां हस्ब ज़ाइक़ा विझो, ज़रूरी न आहे त घणो विझो या थोरो विझो। ऐं उनखां पोइ पाण हिन में विझूं था मिर्च, इहे ॾॾर बि आहिनि ऐं कुझु हू मिर्च आहिनि। ऐं उनखां पोइ थोरी पाण हिन में जाण विझंदासीं। जी हा, हिननि सभिनी शयुनि खे पाण मिलायूं था ऐं ख़ूब मिलायूं था। ख़ूब मिलाइण खां पोइ तव्हांखे वरी मां मिलां थो, ॿुधायां थो। जनाब हिन तरीक़े सां पाण हिननि खे मिलायोसीं। मसाला सभई इन्हनि आलूअनि में शामिलु थी विया, यकजान थी विया ऐं हाणे ॾाढा मज़ेदार थींदा। पाण खणूं था ही जेके बॉइल कयल अंडा आहिनि, इन्हनि खे पाण हीअं कटींदासीं जो हिननि खे कंदासीं 2 टुकड़ा ऐं 2 टुकड़नि मंझां वरी हर हिक खे पाण कंदासीं 3 टुकर। ऐं मां हिननि खे डिघो कटियां थो, अव्हांजी मर्ज़ी आहे, अव्हां जीअं कटियो। बहरहाल हीअं वधीक ख़ूबसूरत लॻंदा। थी कटी चुकासीं सभई। पाणी खणूं था, पाणी में पाण जेको आहे शामिलु कयूं था मैदो शामिलु करिणो आहे, पर इन खां पहिरियां पाण हिन मैदे में शामिलु कयूं था नूडल्स मां निकिरंदड़ पैकेट्स मां जेको मसालो हुयो उहो पाण शामिलु कयूं था मैदे में। ऐं इहो ॾाढी टेस्ट ज़बरदस्त कंदो। छो कंदासीं अॻिते तव्हांखे ॿुधायूं था। पाण इन खे मसालनि खे मैदे खे पाणी जे उन्हनि तक़रीबन 1 प्याली में मिक्स कयूं था। इनखे ख़ूब मिक्स कंदासीं त जीअं हिन में गुठलियूं वग़ैरह जेके आहिनि उहे न हुजनि। ऐं जनाब हिन में थोरी जाण बि असां शामिलु कंदासीं, उहा हिन जे टेस्ट खे ॾाढो ॿीणो करे छॾींदी आहे। त अॻिते छा मरहलो थिए थो जनाब, पाण इहो सॼो मिक्सचर जेको ठाहियोसीं आलूअनि जो, उन खे खणूं था जंहिं तरीक़े सां ठाहिणो आहे। इन खे खणी पंहिंजे हथनि ते उन खे हिकिड़ो शेप ॾियूं था। शेप अव्हां पंहिंजी मर्ज़ी जो ॾेई सघो था। ऐं मां इन खे थोरो जेको आहे डिघो करे ठाहियां थो, पर पहिरियां मानी वांगुरु जेको आहे न, मानी जे पेड़े वांगुरु खणां थो, इन खे ठाहियां थो। इन जे मथां रखां थो ही अंडे बॉइल थियल जो टुकड़ो। जी हा, 6 टुकर पाण कयासीं हिकिड़े अंडे मां। ऐं इन खे पाण मिक्स कयूं था, इन खे मिलायूं था, इन खे हिकिड़ी साइज़ ॾियूं था जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं पंहिंजे हथनि सां ख़ूबसूरत अंदाज़ सां अव्हां गोल बि ठाहे सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। मूं हीअं ठाहियो आहे। इन खे रखां थो चमच ते ऐं चमच जे ज़रिए मां हिन में विझां थो बिल्कुलु उहो जेको पाण ठाहियो हुयोसीं मैदे वारो पाणी, जंहिंमें मसालनि वारियूं पुड़ियूं बि पियल आहिनि। हाणे 2 चमचनि जी मदद सां मां इन ई पंहिंजे जेको आलू नूडल्स स्नैक आहे उन खे खणां थो ऐं इन खे रखां थो उन नूडल्स जे मथां, क्रैश थियल नूडल्स जे मथां। ऐं उन जे मथां मां ही सजायां थो नूडल्स। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां हिन प्रोसेस खे सम्झी विया हूंदो। मां हिन जे सभिनी पासनि खां इहे नूडल्स लॻायां थो ऐं अहिड़ी तरह सां असां सभई जेके आहिनि उहे ठाहे रखंदासीं, इन जी सेटिंग कंदासीं। त जनाब ही ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा असांजा जेके आहिनि उहे पटाटो नूडल्स स्नैक्स तयारु थी विया आहिनि। ऐं हीअ ॾिसो, मूं 5 खनि फ़िलहाल तयारु कया आहिनि। फ्राई पैन खयों आहे, फ्राई पैन में पाण ऑयल विधो आहे, उनखे गरम कयूं था। ऐं जीअं ही गरम थी वेंदो, कुझु गरम थींदो, सफ़ा गरम न, त पाण हिन में शामिलु कंदासीं पंहिंजा जेके असां तयारु करे वरिता आहिनि, या जेतिरी साइज़ जो असां वटि पैन हूंदो, फ्राई पैन हूंदो, उन में, या अव्हां कंहिं बि थांव में करे सघो था, कढ़ाई में बि करे सघो था, तए ते बि करे सघो था। त जनाब ही असां शामिलु करे छॾिया। ही तक़रीबन हिननि खे पाण 5-6 मिंट जेको आहे पचण ॾियूं था।
ऐं 5-6 मिंटनि खां पोइ पाण वरी हिननि खे उथारींदासीं 2 चमचनि जी मदद सां ऐं आराम सां खणिजो। फ़िलहालु इन्हनि जो ख़तरो आहे हिननि मज़ा त हिन जे मथां नूडल्स जेके आहिनि उहे किरी वेंदियूं, पर जेकॾहिं प्यार सां असां कंदासीं त कुझु बि कोन्ह थींदो। ऐं जनाब ही ज़बरदस्त आहिनि। पाण हिननि खे बिल्कुलु कड़क ठाहींदासीं, सोक ठाहींदासीं ऐं ॿई पासा असां हिन खे पचाईंदा रहंदासीं। हिन जे पासनि खे पचाइण जो तरीक़ो इहो आहे त फ्राई पैन खे हेॾां होॾां खणी वेंदासीं त असांजा ही स्नैक्स बि ओॾां ई वेंदा ऐं उते तेल जजे तइदाद में हूंदो, गरम बि थी चुको हूंदो त ॾाढो मज़ो अची वेंदो। ऐं हिननि खे उथारींदा पुथारींदा रहंदासीं त जीअं असांजा तयारु थियनि। असांजा पासा वसा तयारु करण जी साॻी टेक्निक हूंदी। त जनाब ही असांजा तयारु थी विया आहिनि। प्रोसेस तक़रीबन मूंखे 13 मिंट हिन खे तयारु करण में लॻा आहिनि। ही सभु असां ॿाहिरि कढूं था ऐं ॾाढा मज़ेदार आहिनि। गुज़ारिश हमेशह मूंखे यक कंदा आहियूं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। सिंधी जा यूट्यूब चैनल्स जेके आहिनि उन जी हिमत अफ़ज़ाई तव्हां ज़रूरु कयो। अॼु असां हिकिड़ी ख़ासि प्लेट में हिन खे सजायूं था। हिन खां पोइ फ़िलहालु हिकिड़ी प्लेट में विझूं था त जंहिंजो ऑयल वग़ैरह लही वञे। उन प्लेट में जेका आहे उहो टमाटो केचप वग़ैरह रखण जी जाइ बि आहे, त उन ई प्लेट सां तव्हांखे मिल रहियूं था। त जनाबी उहा प्लेट आहे जंहिंजे मथां टमाटो केचप रखण जी जाइ आहे या चटणी वग़ैरह। त असांजा स्नैक्स तयारु थी विया। ॾाढा सोक आहिनि, कड़क आहिनि, मज़ेदार आहिनि। खाईंदा रहो ऐं इजाज़त ॾियो पंहिंजे मेज़बान गफ़ूर चांग खे। ॾिसंदा रहो सवाद। अल्लाह निगहबान।